असांजी क़ौम मिल्कियत आ असांजो रूह आज़ादी असांजी क़ौम मिल्कियत आ असांजो रूह आज़ादी असां लाइ देश सभु कुझु आ असांजो ख्वाब आज़ादी असां जंहिं राह जा राही उहा मंज़िल बि आज़ादी असांजो पंध ॾूरां हो मगर इक़रार आज़ादी असां अमड़ियुनि जे लोलियुनि में ॿुधो हो असां अमड़ियुनि जे लोलियुनि में ॿुधो हो प्यार आज़ादी असां भेणियुनि जे सोचनि में ॾिठो वहिंवार आज़ादी असां पुटड़नि जे ज़हननि में भरियो वहिंवार आज़ादी असांजी सोच आज़ादी असांजी लोच आज़ादी असांजो चैन आज़ादी रहियो ईमान आज़ादी असांजे खून में तूफ़ान जहिड़ी कशमकश आहे इरादा हन अटल लेकिन असां वटि वक़्तु थोरो आहे गरब भाकुर हसीननि जा असांखे कीन था घुरिजनि ग़रीबनि खे धिकारियूं था मगर मिसकीन वॾेरनि खे धिकारियूं था मगर मिसकीन था घुरिजनि अड़े ज़ालिम ॿुधी छॾ तूं त आज़ादीअ जे नाले में ठहे पियो सिंध मां तो लाइ वॾो तूफ़ान मिटीअ जो इहो अहसान मिटीअ जो इहो अहसान मिटीअ जो आख़िरी तकरीर आहे आउं गुज़ारिश कंदुसि मिस्टर फैसल चन्ना के त पाण अचनि ऐं पंहिंजी तकरीर पेश कनि तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में मिस्टर फैसल चन्ना खालिक आहे मोहतरम उस्ताद प्यारा शागिर्द अस्सलाम वालेकुम मुझो अज जो उन्वान सबाजड़ी सिंध वफाक जे कैद खाने में आऊं पंहिंजी तकरीर जी शुरुआत हिन शेर सां कंदुसि हिन माग जी हिफ़ाज़त माण्हुनि जे हथ में आहे हिन माग जी हिफ़ाज़त माण्हुनि जे हथ में आहे कमकार छा क़यादत माण्हुनि जे हथ में आहे माण्हू त अञा हितां जा माण्हू न थी सघिया पर क़ादिर तसों बि कुदरत माण्हुनि जे हथ में आहे रेस्पेक्टेड सर सिंध धरती ओ खितो आहे जंहिंमें ॿ सामूंडी बंदरगाह जिते 1000 रुपया रेवेन्यू ओगाड़ी जिते तेल गैस कोयलो ऐं ॿियनि मदनी वसीलनि जा अंबार आहिनि जिते दुनिया जो बहितरीन नहरी निज़ाम ऐं ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि जंहिंजे लाइ वॾड़ा चई आहिनि ज़मीन त अहिड़ी आहे जो माण्हू पोख त माण्हू ॼमी पवे जो माण्हू पोख त माण्हू ॼमी जिते दुनिया जो ॿियो नंबर वॾो शहर कराची आहे जिते रोज़ानो हज़ारे अरबे रुपयनि जो कारोबार थिए थो पंहिंजी बिजली पंहिंजा गैस पंहिंजा मददी वसीला हूंदे बि हर वक़्तु असांजा हुकुमरान वफ़ा खां ॾाढो हथ टंगियो बीठा आहिनि न सिर्फ़ु पाण पर अवाम खे बि हथ टंगल सेखारियो आहे कॾहिं पाकिस्तान कार्ड कॾहिं वतन कार्ड कॾहिं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम न सिर्फ़ु पाण पर अवाम खे पिनण जहिड़ी शर्मनाक आदत विझी रहिया आहिनि भला अहिड़ी क़ौम तारीख़ में कीअं ज़िंदा रहंदी जेका मज़हब शरीयत मुसलत जावरी मुफ़ाहमत जे नाले ते कन झुकाए सवाल करे बाद में उन्हनि जो अंजाम बाज़ार में विकामजंदड़ कंहिं गुॾे या रांदी कहिड़ो शइ जंहिंजी क़ीमत सिर्फ़ु चंद रुपया हूंदी आहे जनाब आला अॼुकल्ह मुंहिंजी सिंध धरतीअ खे हितां ते जागीरदार भोतार पीर ऐं मीर इन हाल ते पुॼायो आहे रेस्पेक्टेड सर ही जो असांजी सबाजड़ी सिंध गुज़िरियल 4 सालनि खां वफ़ाक़ सां नातो बि निभाए हू जो असांजो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको वफ़ाक़ खे मज़बूत कंदे कंदे फाही चढ़े वियो हू जो चइनी सूबनि जी ज़ंजीर बेनज़ीर हुई जेका वफ़ाक़ पई बचाए ही जो असांजा वॾेरा ऐं भोतार खपे खपे जा नारा पिया हणनि जनाब आला मूं सोचो त हिन मुल्क त असांजा वारा न्यारा करे छॾिया हूंदा वफ़ाक़ त असांजी धरतीअ खे नवाज़े छॾियो हूंदो असांजी धरती तब्दील थी वई हूंदी मूं सोचो ॿेली घरां निकिरा त सही त सिंध कहिड़ियूं कहिड़ियूं तरक़ीअ जूं तारीख़ी मंज़िलियूं तय कयूं आहिनि रेस्पेक्टेड सर अफ़सोस छो मूं छा ॾिठो किथे लोड शेडिंग जा आज़ाब ॾिठा त किथे मिठे पाणीअ जी खोट ॾिठी किथे अटो हणल ॾिठो त किथे मासूम ॿार बुख में तड़पंदे सिसकंदे दाऊं कंदे ॾिठा किथे बाज़ार ऐं प्रेस क्लबनि ते ॿार विकिणण जा होका किथे बाज़ार ऐं प्रेस क्लबनि ते ॿार विकिणण जा होका ॿुधा त किथे वज़ीरनि ऐं मुशीरनि जे बदननि ते लखनि जा लिबास ऐं किथे वरी बेलिबास माण्हू ॾिठा किथे शादियुनि में बचियल बिरयानियूं ॾिठियूं किथे शादियुनि में बचियल बिरयानियूं ॾिठियूं त किथे मासूम थरनि खे बुख में मरंदे ॾिठो किथे गुम थियलनि जे वारसनि खे पल पल मरंदे ॾिठो त किथे वरी ज़िंदा थियल ख़बरुनि जे लाशनि खे कोयला थियल ॾिठो किथे सिफ़ारशी नायल आला उहिदनि ते ॾिठा त किथे बेरोज़गार नौजवान ख़ुदकशियूं कंदे ॾिठा किथे धारियनि लाइ ज़ुल्फ़काराबाद जहिड़ा मनसूबा ॾिठा त किथे मुस्मार कयल सिंधी वसंदियूं किथे इनकम सपोर्ट जा पैसा वठण लाइ कतारूं ऐं उन्हनि में मोल औरतूं ॾिठियूं हेॾा करे नाक मंज़र ॾिसी लज़ बेख्तियार तरी अचनि था हिते पल पल के ई पाप थियनि हिन पाप नगर जी ॻाल्हि न कर हिते पल पल के ई पाप थियनि हिन पाप नगर जी ॻाल्हि न कर हिते सोच मझे तो साह मुझे ऐं लोच संदो तो धम घुरिजे हिते ॾाढो आहे ॾाढ ॾमर हिते कंहिं वटि न आहे नीअ नज़र हिते रोज़ थियनि था की कर हिन पाप नगर जी ॻाल्हि न कर
Respected sir, इन सॼी सूरत हाल खे ॾिसंदे छा तव्हां मां को इन चई सघे थो असीं आज़ाद आहियूं, असीं ख़ुदि मुख़्तियार आहियूं? छा तव्हां मां इन को चई सघे थो हे सचल सामी ऐं भिटाईअ जी धरती आहे जिथे न मंदिर महफ़ूज़, न मस्जिद महफ़ूज़, न ज़िंदा माण्हू महफ़ूज़, न मरण खां पोइ लाश महफ़ूज़? छा तव्हां मां को इन चई सघे थो त इहे मुंहिंजो दड़ो वारी सिंध आहे जिते माणपो शहरी अदावत तरक़ी ऐं तालीम हुई? इहा ग़ुलामी न आहे, इहा हिन देश जी बदतरीन ग़ुलामीअ जूं निशानियूं न आहिनि? मां तव्हां खां पुछां थो, हिते वेठल हर कंहिं खां पुछां थो, मां पाण खां पुछां थो, छा इहे सचल सामी ऐं भिटाई जी सिंध आहे? छा इहे सतनि सिंधी सूरमनि जी सिंध, सतनि सिंधी सूरमनि जी सिंध आहे? छा इहे बुखारी बेदल अयाज़ जी सिंध आहे? छा इहे GM कल्याण ऐं शमशेर जी सिंध आहे? न, हरगिज़ न, हीअ उहा सिंध आहे। लेकिन असांखे चुप जा रोज़ा तोड़ना पवंदा, असांखे पंहिंजो विञाइजी वियल मुक़ाम हासिल करणो पवंदो, असांखे पंहिंजी जीजल धरती सिंध मथां ग़ुलामी जा कारा ककड़ हटाइणा पवंदा, असांखे मीसा के मदीना वांगुरु पंहिंजा ज़ाती ऐं मज़हबी इख़्तिलाफ़ हिकु तरफ़ रखे सिंध धरतीअ लाइ गॾिजणो पवंदो, असांखे सिंध धरतीअ लाइ गॾिजणो पवंदो, असांखे आज़ाद देश, आज़ाद धरती, आज़ाद सिंध हासिल करणी पवंदी। चंड खारे हेठां कीन लिकंदो करे, चंड खारे हेठां कीन लिकंदो करे, नाहे तूफ़ान में ॾींहों ॿरंदो करे, केरु पाबंद कंदो मुंहिंजे हिन शऊर खे, मां नथो मञा, मां नथो मञा, कूड़े दस्तूर खे, बेतुके तूर खे मां नथो मञा। चाहे गोलियूं हणो यादी ओफ़ाही, चाहे गोलियूं हणो यादी ओफ़ाही, हिकु अॻिते खणी थुली सिंगार बि भले मारे छॾियो लाखे मंज़ूर खे, कूड़े दस्तूर खे, बेतुके तूर खे मां नथो मञा, मां नथो मञा। साथ सलामत, सिंध सलामत।